जी साना आहिन हर कड़ी में खास गिल सिंध जी साना आहिन हर कड़ी में खास गिल मुड़ सही मथे रे आहिन मुड़ सही मथे सिंधड़ी में खास गिल सभी दोस्तों के गुजारिश है तो पंहिंजी सीटों ते वेही वञो जीअं पंहिंजे प्रोग्राम जो बाक़ाइदा आगाज़ करे सघूं। जेके भी स्टेज ते दोस्त आहिनि सभिनी खे गुजारिश कंदुमि तो पंहिंजे स्टेज तां जेके दोस्त आहिनि उहे वेही वञनि जीअं पंहिंजे प्रोग्राम जो पाण बाक़ाइदा आगाज़ करे सघूं। सभिनी दोस्तनि खे गुजारिश है जेके स्टेज ते वेही वञनि ऐं पंहिंजी जाइ ते वेही वञनि। पाकिस्तान जो कीअं आहे भई ख़ुशी आदि आहे दुखिया मंजिल दिखिया चाही दुखिया मंजिल दिखिया चाही भगी वया हित कई भाई असां सां दो दिले हलंदो खरो मथे हथ केर हलंदो खरो मथे हथ केर हलंदो सो मां हिते आयल महिमाननि खे आजाने जे लाइ मरकज़ी सेक्रेटरी जनरल मोहतरम अनवर हुसैन कासकली खे गुज़ारिश कंदुमि तो पाण अचनि आयल महिमान खे आजादो पेश कनि। मोहतरम अनवर हुसैन कासकली साहब। जमातुल कुरैश के चेयरमैन राजा गफार के गुजारिश करना पार्लियामेंट स्टेज ते ऐं जेके भी दोस्तनि वटि झंडा आहिनि जो भी स्टेज ते मथे इस्तक़बाल थे तो उनके झंडा मथे कयो झंडा मथे कयो जंहिं भी हथ में झंडा आहिनि उहे सभु दोस्त झंडा मथे कयो। हबीब कासकली के गुजारिश करना थी पाण जिथे भी आए मथे स्टेज ते चाचा फैसला राब्तो कनि। जीअं मौत मुक़द्दस हो हयाती मौत मुक़द्दस हो हयाती जेल असांजा जीवन साथी डंडा बेरू फांसी काट पोप असांजा ऊंचा घाट मन छोरी तूं तुझियूं ॿोलियूं पोप असांजूं साॻियूं ॿोलियूं कासकली इत्तेहाद ज़िंदाबाद कासकली इत्तेहाद ज़िंदाबाद। तुझे दोस्तों जॾहिं सिकंदर आदम सिंध में कब्ज़ो कयो हो जॾहिं सिकंदर आदम सिंध में कब्ज़ो कयो हो तो हिते जा मोर पखी ॾिसी करे हैरान थी वियो हो ऐं उहे मोर पखी छॾे करे हुन पंहिंजी माउ ॾे तोहफ़े तौरु मोकिलिया हा ऐं हुनजी माउ उहे मोर पखी ॾिसी करे ख़ुशि बि थी ऐं हैरान बि थी त जंहिं देश जा पखी अहिड़ा ख़ूबसूरत हुजनि सो उन देश जा माण्हू छा हूंदा तो हिते सभिनी मौजनि माण्हुनि खे सिराई न्याज़ जी तरफ़ां सभिनी दोस्तनि खे हिते पिंडाल में कंदे भलीकार चऊं था। ऐं हिते मथे स्टेज ते जेके भी असांजा महिमान वेठा आहिनि उन्हनि सभिनी महिमाननि खे चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन जेको अजय कुंज जा तोहफ़ा पेश कंदो दोस्तनि खे गुज़ारिश कंदुमि त मथे अजय कुंज जो साईं मोहम्मद याकूब